आहे न, इन जो इलाज भी आहे रुस्तम खान, मोहब्बत। इहा मोहब्बत ही त आहे जेका कुत्ते जड़े जानवर के भी वफादार बनाए छड़े थी। जंहिं मोहब्बत जी सुती पीती उनखे त मक़तल का भी मैखानो नज़र ईंदो ऐं कातिल साखीअ जे रूप में अॻियां जाम अचींदो। जे तूं हे हथियार छॾे मोहब्बत जो हथियार इस्तेमाल कंदे त दुश्मन बुरी भोर थी वेंदो ऐं हुन जी पत्थर दिल भी मेण बणिजी वेंदी। जेको तोसां नफ़रत करे थो उहो ही तुंहिंजी सूरत ऐं सीरत जा कसीदा ॻाईंदो। तूं सिर्फ़ हिकु चक्कर मुंहिंजे चवण ते मोहब्बत जो हथियार इस्तेमाल त करे ॾिस। दिलावर खान, जेके पलीत वजूद हूंदा आहिनि उन्हनि मथां मोहब्बत जो हथियार असर नाहे कंदो मोहब्बत जो हथियार उन्हनि मथां असर। जेकॾहिं ईअं हुजे हा त सिंध जी धरती अॼु सूंह सबीता ऐं मोहब्बत जो मैखानो हुजे हा। छो जो हर दिल ताईं शाह सचल ऐं सामीअ पंहिंजे वायन जे ज़रिए मोहब्बत जो पैगाम पहुचाए छॾियो आहे। पोइ बि उहे पलीत वजूद अॼु बि बेपाड़ीअ जियां हिन धरतीअ ते जनम वठंदा रहनि था। हाणे जेसिताईं उन्हनि पलीत वजूदनि जूं पाड़ूं पटे उन जो नस्ल तबाह न कंदासीं, असांजा मारोड़ा सुख जो साह न खणी सघंदा। त जेकर दिलावर खान, मां चाहियां थो त मां हिकु अहिड़ी फौज तैयार कयां जेका हिन धरतीअ जो गंद मेड़े वञी समुंड भेड़ो करे। अहिड़ो बिजु ई घोरियो जेको ज़हर आलूद सले खे जनम ॾे। रुस्तम खान बाबा, मां तोखे कीअं सम्झायां त यार हथ जे बदिले हथ ऐं सिर जे बदिले सिर वठण सां ज़ुल्म अञा वधंदा, घटि कोन थींदा। जे मूसा खान जे पुट खे कुझु थी वियो त अमुन अञा भी ख़राब थी वेंदो। अॼु जेके राति जो ॿाहिरि नथा निकिरी सघनि, सुभाणे ॾींहं जो भी ॿाहिरि निकिरी न सघंदा। इन्ही करे चवां थो बाबा त कुझु सब्र को कम वठ। इहो असांजो सब्र ई त आहे दिलावर खान, इहो असांजो सब्र ई त आहे जो अहिड़ा शुड़वाग ज़ालिम अञा ज़िंदा आहिनि ऐं असां अञा सोचूं पिया त पंहिंजा आहिनि मन पेर ते अची वञनि। पर न दिलावर खान, न, ज़ालिम कॾहिं बि पंहिंजो नथो थी सघे। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि मुंहिंजनि मिठड़नि मारूड़नि खे सम्झ में अची वई ऐं हर मारूड़ो पंहिंजे घर मां हिकु मुठ मिटीअ जी खणी ॿाहिरि निकितो, सिर्फ़ हिकु मुठ मिटीअ जी, ऐं जॾहिं गॾिजी उहा मुठ मिटीअ जी उन्हनि ज़ालिमनि मथां लाहिण शुरू कईसीं त उहे ज़ालिम उन मिटीअ जी मुठ में ईअं दफ़न थी वेंदा ॼण हिन धरतीअ मथां उन जो नालो निशान हुयो ई कोन। रुस्तम खान, वो वक्त परे न है जॾहिं हर मारूअ जे हथ में अमन जो अलम हूंदो ऐं उहे उन्हनि ज़ालिमनि जे सीने में हणी उन अलम खे ऊचो कंदा। जे रही हयाती त उन अमन जे टोले में मां भी ज़रूर शरीक थींदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां भी उन मारूड़नि सां गॾु सर नंगे ऐं पेरें उघाड़े हलंदुसि। पर हिन वक़्तु थोड़ो जज़्बात खां हटी कुझु सोच त मूसा खान जो पुट भी हिन जनम भूमि जो पुट आहे। रुस्तम खान, थी सके थो त हुन जा ख्याल ॿिया हुजनि ऐं हू अमन पसंद हुजे ऐं अहिड़े अमन पसंद माण्हूअ खे माण्हू खून नाहक न थींदो। उहो सिर्फ़ इन करे मारियो वञे त मूसा खान जो पुट आहे। न रुस्तम खान, न, मां तुंहिंजे हथों अहिड़ो ज़ुल्म थियण न ॾींदुसि। दिलावर खान, सिर्फ़ तुंहिंजे करे दिलावर खान, मां मूसा खान जे पुट खे वापसि मोटाइण जी कोशिश कंदुसि। जेकॾहिं मूसा खान जो पुट मुंहिंजे दोस्तनि मां कंहिं बि अगवा कयो हूंदो त मां हुनखे वापसि कंदुसि। हू सही सलामत पंहिंजे घर पहुची वेंदो। इहो तोसां रुस्तम खान जो वाइदो आहे। पर हा,
जेकॾहिं मूसा खान जे पुट खे मुंहिंजे दुश्मननि मंझां कंहिं अगवा कयो आहे पोइ हू खेसि सिंध छॾनि था या उनखे मारे था छॾनि या बुंग वठी आज़ाद था कनि उन विच में मां न ईंदुसि पोइ तव्हां मथो मयार न आहे तव्हां सिर्फ़ु पंहिंजे दोस्तनि मां ॼाण वठी ॾियो बाक़ी जे खानूअ या आचर वारनि मूं कंहिं अगवा कयो आहे त उन्हनि सां मां पाण मिलंदुसि ऐं उन्हनि में एतिरी उमेद आहे त मूंखे जवाबु न ॾींदा मां आहियां मोहबती माण्हू बाबा सभिनी सां दुआ सलाम रखण वारो दिलावर खान ऐं मां बि उमेद कयां थो त असांजी धरती जो जेकॾहिं हर बाशऊर माण्हू तव्हां जहिड़ी सोच रखंदो त हीअ दोज़ख बनायल धरती वरी बेश्त बणिजी वेंदी वरी हिते शाह सचल ऐं सामे जूं वायूं गूंजण लॻंदियूं उहो वक़्तु ज़रूरु ईंदो रुस्तम खान इहो मुंहिंजो ईमान आहे छो त सिंधूअ जे पाणीअ में एतिरो त मिठाण आहे जो हू कड़े दिल माण्हूअ खे बि माखीअ वांगुरु मिठो करे छॾे ऐं मां बि सिंधूअ जे पाणीअ जे मिठाण में ज़हर मिलाईंदड़नि जा हथ वढण लाइ ॿाहिरि निकितो आहियां दिलावर खान उन्हनि जा हथ वढण लाइ ॿाहिरि निकितो आहियां ऐं आख़िरी दम ताईं विढ़ंदो रहंदुसि जेसि ताईं मुंहिंजे रत जो कतरो कतरो हिन धरतीअ में मिली पंहिंजो फर्ज़ अदा नथो करे चलो ठीक
उतारियो खैर बाबा। जुड़ियल सखणो हली हली टंगुन जो तेल भी सुकाए छॾियो अथई, पर अॼु ॾींहं ताईं को बि कमु मुंहुं जो न कई। बाबा साईं, तव्हां बि सदाईं पादरनि में मूंखे मोकिलियो आहे ऐं मां तव्हांखे जवाब त कोन ॾिनो आहे, पर भला जेकॾहिं खानो नथो मिले त उनखे मां छा कयां? ज़हर खाई मरी वञ। छा बाबा? मूं चयो त ज़हर खाई मरी वञ, छो त जेको माण्हू नाकारा थींदो आहे न, मूंखे हुननि जी शिकिल ॾिठे न आहे वणंदी। चयो मां तोखे खुटो ॾेई मारे विझां, सुठो अथई त पंहिंजी मौत पाण मर। कमाल छो पिया मिसकीन मथां नाराज़ थियो? हिन असां लाइ छा न कयो? बाबा वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ख़बर आहे मूंखे तो जेके कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कमाल बाबा, तव्हांजे करे मां पंहिंजे वारनि जी कुर्बानी ॾेई छॾी। उनमें भी तो तुंहिंजी भलाई थी, बगैर पैसनि जे मथो साफ़ कराए। मुंहिंजी बि तूं बि। बस हाणे बस, खणो न ॻाल्हाए। वात में मिर्च विझी बूथ ॿधे छॾींदो साईं, पोइ वतंदे बांदर वांगुरु टपा ॾींदो। बस कमाल, तव्हां बि पंहिंजी कावड़ मथां काबू करणु सिखो। बाबा अथा दुश्मन वटि क़ैद आहे, मुंहिंजी रत टहिके पई, मुंहिंजूं रातनि जूं निंड्रूं हराम थी वयूं आहिनि ऐं हिन कमीने खे जिॾां मोकिलूं था ख़ाली मोटियो थो अचे। अञा तव्हां चओ था त हिन मथां कावड़ न कयां, मुंहिंजी दिलि चए थी त हिन जी खल लाहे जूतो ठाहे पायां। कमाल बाबा, खानू खे ॻोल्हण को एॾो आसान कोन्हे। हू हुते त लुंडियूं लताड़ींदो, मां हुनखे किथे ॻोल्हींदुसि? बसि मुंहिंजो हिसाबु कयो, मां बस कई तव्हांजी कमदारी खां। बस बाबा, असां बस कई। तुंहिंजो हिसाबु कयूं? मुंहिंजी बि कमाल खान खे रोक, न त हिन निभागे खे कम खां विञाए छॾींदो। 2 मिंट तरसो रे सा, भली कुछ ट्रको ॾेई वठेस, घणी मन मस्ती करे विया। मार लड़को बाबा, मार न, हाजुर मार लड़को बाबा। हिसाब बराबर थियो या अञा कुछ रहियल आहे? न बाबा न, मूं बस कई, हिसाब खां मूं बस कई। चयम न, हिसाब अञा रहियल आहे। विच कननि मत कुकुड़ थी। छा साईं? कुकुड़? हा साईं, जां थो थियां थो, मुंहिंजा वॾा बि कुकुड़ थींदा तव्हांजे साम्हूं। ख़ुदा जो कहर किरंदो, जीअं मूंखे निंदण को करे कुटियो था, ख़ुदा कंदो को जवान ईंदो जेको तव्हांखे बि ईअं कुटींदो। अड़े दिल्ली दिल में पिटे थो छा? अबा इहो हशर कंदे त पिटींदो न। पिट उनखे लॻंदी आहे जंहिंजा संद सावा हुजनि। असांजा त समूरा संद ई सड़ी विया आहिनि। असांखे पिट ई पाराता छा कंदा? हूअं बि हे कहिड़ो पीर पोटो आहे जो हिन जी पिट लॻंदी। वयो निभागो कम खां निकिरी। हालत अरे हेडे ओ छोरा छा छो थई जो एडो तवाई लगो थो वने पियो? चाची कदे न सुजीलो ॻाल्हाई, जॾहिं में ॻाल्हाई अंदर सारे छॾी। घर में त इज़त कोन थी बख्शी, ओ खून रे गितिया हिते त इज़त इतनाम सां ॻाल्हा। अरे खैरा जे सिर दे खैर हुजे, हाणे तू माखे इज़त इहो एहतराम सेखारींदे। मां थी चवां त सब्र करे हल, जे हिकड़ी थप न लाउने वारी लगी वई त ये वायू बताल थी वेंदई।
मां चाची वॾी का खून रही घर में मातम मटाए छॾी ॿाहिरि वरी हसद करे छॾी अरे हाणे हलो एॾो दाना न थियो खुदा रे हथ दस या हाथी जो पेर चाची हिते हेरी हालत कंदी होॾे वरी गाॾो ॿियो केरु काए वेंदो अरे हाणे हलण जी कर अब्बा हिते छो बीठो तो ॻाड़ी हणे होॾां तकड़ो वञा पियो बीहारे बेइज़तो करे कुतको कदी हाणे चई त तकड़ो हल अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे हाणे हिते विच घिटीअ में बि ॻाड़ी न हणो हलो हाणे हलो मूंखे हली मुर्शिद जे दरगाह ते छॾ हलो जमाई गॾा जो तेल ॿियो गॾा ते वेठल हाणे मां कंहिंखे सम्झायां अरे लो न न न एतना न त दूनारी एरी मुक ॾींदो मारे मार चरियो आ या खून तो करे मारे हा मारे अरे खेर जी दद के खेर हाय अब मांखे साकाए मारियो थी ये मुझे गॾा जा न गॾा जा कम ते हाणे हिनखे हिते लाहे त पाण हलूं न मां न अरे अब्बा खैरां जे सिर ॾे खैर हुजे अब्बा आहे त गुगदाम कहिड़ो ज़ुल्म कयोसि अब्बा मां चवां थी हिनखे शहर वठी वञी करे हजम वटि वेहारेसि हिन मुएजा खे ॾूंडा ॿुॾा ठहरायूं चुको हेॾो फेर पे ॿेर ठहराएसि अब्बा सवाब थींदी अलाह कारण बि को कमु कजे सवाब थींदो अरे छोरा तू त घर हल न बाबा न मां बि शहर हलंदुसि तू एतना न अरे छोरो मुंह जुआ जाए न जो अब्बा खैरां जे सिर ॾे खैर हुजे हाणे छॾ खणी क्रोध खे त को सफ़र छड़ाओ ते हलण जी कर चोरा पैर तो परे कर परे थी सनाओ ते सफ़र को हेलीकॉप्टर ते वेठिया सफ़र सनाओ ते हाय चंगी इहो ई वक़्तु थई वॾे मां वॾी ॾाइण घर छॾे चुकी आहे जे अॼु असां कुझु न करे सघियासीं न त पोइ कुझु बि न करे सघंदासीं ऐं माण्हुनि जूं ठठोलूं असांखे ॿाहिरि बि घुमण कोन ॾींदियूं जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हल त सोनी खे खंबे खणी था अचूं अकुल खां कमु वठो पुट कुझु अकुल खां कमु वठो राति सभु हली उन्हनि सां ॻाल्हायूं था तुंहिंजे घर जी इज़त आहे उनखे इज़त सां वठी अचो बाबा बेस्ता माण्हू इज़त मां छा ॼाणनि हिन टाइम चाचे परियल ऐं खेरा खे पटको लाए पेरनि ते रखंदासीं न त बि हू न मणंदा बाबा मजू सही थो चए उन ॾींहुं जेको चाचे परियल चाची खैरा में ज़िद ॾिसी आया आहियूं उहा असांखे बि ख़बर आहे जेसीं ताईं इन्हनि खे संदनि वारा सोटा न लॻंदा न इहे कोन सुधरंदा